पाक भारत जगबंदी में अमेरिकी किरदार न हुजण वारी मोदी सरकार की दावा कूड़ी करार। अमेरिकी पढ़ी खाते की तर्जमा टेमी ब्रूस जमड़ाहित अक्सर तबसरा पाण पंहिंजी वज़ाहत करे छॾनि था। हक़ीक़त ॼाणण लाइ जदीद दौर में अपां के हिक तबसरे ते नथा भाड़े सघूं। कुछ माण्हुनि जी राय ग़लत हूंदी आहे। सदर ट्रंप उहा ॻाल्हि सवली बणाए छॾी आहे। अमेरिकी नायब सदर जेडी वेंस बि पाक भारत ॻाल्हियुनि में शरीक हो ऐं उन खे तस्लीम कयो वेंदो। तुर्किया के बड़े वज़ीर हकान फिदान बचाव वारे वज़ीर याशिर कबलर जी सरकारी दौरे ते इस्लामाबाद आमद। मेहमान वफ़द वज़ीर आज़म शहबाज शरीफ, नायब वज़ीर आज़म इसहाक डार ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर सां मुलाक़ातूं कंदो। ॿिन्ही तरफ़े दफ़ाई सरकार के मज़बूत बणाइण जे क़दमनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। ईरानी पढ़ी वज़ीर अब्बास इराक़ी जी सऊदी वलीअहद शहज़ादे मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात। ख़िते जी ताज़ी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। सऊदी वलीअहद जो चवणु आहे त ईरान इसराइल विच में जगबंदी मुआहिदे ख़िते में सिक्योरिटी ऐं इस्तेहकाम खे यक़ीनी ॾियण लाइ बुनियाद फ़राहम कंदो। ख़िते जे तकरारनि खे हल करण ऐं छिकताण घटाइण लाइ ॻाल्हि ॿोल अहम आहे। ईरानी पढ़ी वज़ीर इसराइली अगराई जी मज़म्मत ते सऊदी अरब जे मौक़िफ़ ते थोरा मञा। अब्बास इराक़ी जो चवणु आहे त अमरीका बाक़ी मसइले जो पुरअमन हल चाहे थो, पर बराबरी जे मुआहिदे खे मुमकिन बणाए। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जी अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप सां व्हाइट हाउस में ॿिनि ॾींहनि में ॿी मुलाक़ात। 90 मिंटनि ताईं जारी रहंदड़ मुलाक़ात बाबति व्हाइट हाउस या इसराइली वज़ीर आज़म ऑफिस मां को बि बयान जारी न थियो। मुलाक़ात ख़त्म थियण बाद इसराइली वज़ीर आज़म मीडिया सां ॻाल्हाइण बिना व्हाइट हाउस मां रवानो थी वियो। कराची के इलाइक़े डिफेंस में फ्लैट मां मौल हालत में मिलियल अदाकारा हुमेरा असगर जो पोस्टमार्टम मुकम्मल। लाश सर्द खाने मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त अदाकारा जी मौत जो सबबु केमिकल एक्ज़ामिनेशन रिपोर्ट अचण खां पोइ पवंदो। वारसनि सां राब्तो थी वियो आहे। हुमेरा असगर जो तालुक़ लाहौर सां हो। मकली में वॾे भाउ वटां नंढो भाउ क़तल। नारे जा ॻोठ जे रवासी पोहरियत नजम मेमण खे वॾे भाउ हैदर मेमण मामूली ॻाल्हि तां फायरिंग करे मर्डरिंग करे छॾियो। ज़ख़्मी कराची अस्पताल हीअं ते रस्ते में दम ॾिनो। चक जे ॻोठ डिब टामरी पासी नौजवान जो कराची में ईडी सेंटर मां लाशत। नसरुल्ला टावरी 15 ॾींहं अॻु पुलिसरा नमूने गुम थी पियो हो। गुज़िरियल ॾींहुं धरती टीवी ते ख़बर हलण खां पोइ ईडी सेंटर पार्सन तस्वीर ॾिसी पार्सन सां राब्तो कयो। ईडी सेंटर अमले जो चवणु आहे त नौजवान जो लाश सोरापुर वारे इलाइक़े मां 3 जुलाई ते मिलियो हो। उबाड़े भरिसां कोसा पुल वटि मच्छी जे तालाब ते सुतल पोहरियत अफ़राद हथियारबंदनि ॻोठ अली खान कोसो पासी रियाज़ खे रावती थाणे जे दिमाग़ करे पिया। पुलिस ऐं ॻोठाणा हथियारबंदनि जा पेरा खणी रवाना। पुलिस जो चवणु आहे त पार्सल अख़बार जी रिपोर्ट दाख़िल कराई आहे। वधीक जांच कई पई वञे। मुल्क के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ईंदड़ 2 ॾींहनि में तेज़ बरसात जी अॻु थी। मौसमियात खाते जो चवणु आहे त पंजाब, केपी, बलोचिस्तान ऐं आज़ाद कश्मीर में ईंदड़ 2 ॾींहनि दौरान तूफ़ानी बरसात जो इम्कान आहे। पंजाब के मुख़्तलिफ़ शहरनि में कणकण पई। लाहौर में बिस्कारे सां मौसम मड़ंदड़ थी वई।